अस्सलाम वालेकुम दोस्तों अज मुहर्रम जी 8 तारीख़ है। 2 ॾींहं अॻु में 6 तारीख़ ही जेको तव्हांखे को ॾेखारियो त रशीद ख़ास के लिए हलीम जो न्याज़ कयो हुयो ऐं उन न्याज़ में असांजा फ़नकार भी शामिल थिया हुया जेके मां तव्हांखे ॾेखारिया उन्हनि जे मां तव्हांखे व्यूज़ भी ॾेखारिया। अॼु 8 मुहर्रम आहे। अॼु मां वञा थो इमरान चांडे ॾे। अराबिया सिटी वटि रहंदो आहे ऐं अराबिया सिटी में वरी 8 मुहर्रम ते मातम थींदो आहे। मां कोशिशि कयां थो त उहो मातम तव्हांखे ॾेखारियां ऐं उते ॿिया दोस्त बि ईंदा रहंदा आहिनि काफ़ी असांजा आर्टिस्ट जेके आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त मुहर्रम जो महीनो जंहिं इज़त एतिराम सां असां मल्हाईंदा आहियूं उहो त असां ते फ़र्ज़ु बि आहे ऐं हीउ महीनो असांखे शहीदनि जी यादि ॾियाराईंदो आहे, उन्हनि जी क़ुर्बानी यादि ॾियाराईंदो आहे त असांखे उन्हनि जे राह ते हलणु खपे ऐं असांखे उन्हनि जे ॻाल्हियुनि खे मञणु खपे ऐं असांखे घणा न्याज़ नज़र ऐं मजलिसूं कराइणु खपनि त जीअं उन्हनि जे रूह खे सवाबु मिले। आमीन। अच्छा दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजे पाकिस्तान में मुहर्रम जो महीनो तमामु अक़ीदत सां ऐं वॾे जोश सां माण्हू मल्हाईंदा आहिनि। यानी ईअं सम्झो त बिल्कुलु ई यानी हिकिड़ो एक्सट्रीम जी हद ताईं यानी को बि ॿियो माण्हू यानी कंहिं ॿिए फ़र्क़े जो माण्हू उन में इंटरफेयर नथो करे सघे छो त हिते जेका शिदत ऐं जेका मोहबत नज़र ईंदी आहे उहा एॾी घणी आहे जो माण्हू ॾिसी ऐं ख़ामोश थी वेंदा आहिनि त यार एॾी मोहबत ऐं एॾी अक़ीदत हिन महीने में। ऐं तव्हां बिलीव कयो त पाकिस्तान में जीअं पंजाब जो शहर आहे झंग में तक़रीबन टोटल सॼी शिया बिरादरी आहे ऐं उते जेको मुहर्रम थींदो आहे उहो ॾिसण वटि आहे झंग में। ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ शहर आहिनि, सिंध जा शहर आहिनि, असांजो कराची आहे ऐं ॿिया शहर आहिनि जिते तमामु वॾे पैमाने ते मुहर्रम शरीफ़ मल्हायो वेंदो आहे। ऐं हीउ बाबरकत महीनो आहे, साल जो पहिरियों महीनो आहे। दोस्तो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दुनिया में वाहिद मुल्क अहिड़ो आहे उहो बि मुस्लमान मुल्क आहे जिते मुहर्रम खे मल्हाइण नाहे ॾिनो वेंदो या मल्हाइण जी इजाज़त न आहे या उन्हनि जो कोई अहिड़ो कानून आहे त उहो उते तव्हां ताज़िया वग़ैरह तव्हां नथा कढी सघो, मजलिसूं तव्हां नथा करे सघो। उहो आहे सऊदी अरब में तव्हांखे अलाउ न आहे त तव्हां जेको आहे सो मुहर्रम खे उन नमूने सां मल्हायो जंहिं नमूने सां दुनिया जा ॿिया मुल्क मल्हाईंदा आहिनि। सो उते माण्हू घरनि में जेके शिया बिरादरी आहिनि उहे पंहिंजे घरनि में मुहर्रम खे वॾी पंहिंजी इज़त ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहिनि ऐं जेको कुझु उन्हनि खे करिणो हूंदो आहे उहो पंहिंजे घरनि जे अंदरि ई कंदा आहिनि छो त सऊदी अरब जी जेका पॉलिसी आहे उहा इहा ई आहे त हू सरकारी तौर ते कंहिंखे बि इजाज़त न आहे इन कम जी। सो जीअं हाणे ईरान आहे तव्हां ॾिसो टोटली उहो अहिड़ो कंट्री आहे जिते असांजे इमामनि जूं क़बरूं आहिनि, असांजे इमामनि जूं उते मज़ार आहिनि जिते माण्हू हर साल वेंदा आहिनि ऐं दुआए ख़ैरु कंदा आहिनि ऐं ज़ियारतूं कंदा आहिनि। ऐं टोटल ईरान जेको आहे सो यानी 1 खां 100 ताईं माण्हू जेके आहिनि से उहे शिया आहिनि ऐं पंहिंजे उन कॉज़ खे अहमियत ॾींदा आहिनि ऐं पंहिंजे उन इमामनि खे उन्हनि जी बाक़ाइदा हिकिड़ी इबादत आहे जेका उहा थींदी आहे हर साल ऐं जेके ज़ाइरीन वेंदा आहिनि उते उहे बि ईअं ई जेको आहे सो उते इबादतूं कंदा आहिनि जीअं माण्हू हज ते वेंदो आहे अहिड़े नमूने सां माण्हू ओॾे ईरान वेंदा आहिनि ऐं ईरान खां मोटण खां पोइ उहो माण्हू ज़वार चवराईंदा आहिनि पाण खे। जीअं असांजा माण्हू हज ते वेंदा आहिनि ऐं मोटींदा आहिनि त
हाजी चवंदा आहियूं असां उन्हनि खे। अहिड़े नमूने सां वरी ईरान ते जॾहिं माण्हू ज़ियारतुनि ते वेंदो आहे त उते मोटण खां पोइ उहो माण्हू उन्हनि खे ज़वार चयो वेंदो आहे। ऐं इहा वॾी हिकिड़ी हैसियत आहे, वॾी ॻाल्हि आहे त उन्हनि खे वॾी इज़त ऐं एतिराम सां असां ॾिसंदा आहियूं जो हो असांजे इमामनि जूं ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जी मज़ार जी ज़ियारत करे ईंदा आहिनि। त इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे, वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे जेको हर माण्हू खे नसीबु नथो थिए। हर माण्हू दुआ कंदो आहे त उन्हनि खे इहो एज़ाज़ नसीबु थिए, पर जंहिंजो जेको नसीबु हुजे उहो ई उनखे मिलंदो आहे। जीअं माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि त असांखे मदीने वञूं, मके वञूं, हज कयूं, त अहिड़े नमूने सां घणा माण्हू वरी इहो ख़्वाब बि ॾिसंदा आहिनि त असां ईरान वञूं, हज़रत अली इस्लाम जी मज़ार ते हाज़िरी भरियूं, इमाम हसन हुसैन जे मज़ार ते हाज़िरी भरियूं। ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि हर इंसान जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि जेके उन्हनि जे अंदर में जनम वठंदियूं आहिनि। सो मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि खे त अलाह साईं उन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं करे ऐं अलाह साईं उन्हनि खे एतिरी हिमत ॾिए त हू इन मंज़िल ते रसनि ऐं उहे पंहिंजूं मंज़िलूं आसान कनि, मंज़िलूं हासिलु कनि। ऐं इहो हिकिड़ो उहो ख़्वाबु आहे जेको हर माण्हू खे ॾिसणु खपे। मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त मां ईरान वञा, छो त मां सऊदी अरब मां थी आयो आहियां। ॾिसूं त अलाह साईं मुंहिंजी इहा ख़्वाहिश करे थो पूरी करे। हाणे मां तक़रीबन राबा सिटी वटि पुॼण वारो आहियां, पोइ वधीक वरी उते ॻाल्हियूं कयूं। दोस्तो ही सचलकोट में सबील लॻी आहे, तव्हां ॾिसो हे दोस्त आहे, हे तक़रीबन हर साल सबील लॻंदी आहे। सखी पीर मौला अली मदद इहो ॿुधाए त सबील घणनि सालनि खां लॻे? हे साईं यको हलंदी थी अचे। माशाअल्लाह माशाअल्लाह। ख़बर चाल आहे सबील घणनि सालनि खां हलंदी पई? 3 सालनि खां हले थी। अच्छा, केसि ताईं पई हलंदी? ज़िंदगी आहे माशाअल्लाह। दोस्तो हुतां राबा सिटी में त जॻह न मिली सघी जो रस्ता बंदि हुया, उते मजलिस बि थिए पई ऐं जुलूस बि अचे पियो। पोइ वरी हिते जोहर चौरंगी ते वरी पठान जे होटल ते ऐं चांहि पीतमि। चांहि पीअण खां पोइ जॾहिं मोटियो आहियां त थोरो बुख बि अचे वरायो, त सोचियुमि त हाणे अची वियूं जेको आहे कुझु खाइजे पीजे। सो हिते आयो आहियां KFC ते। हाणे हिते इनशाला बर्गर वठिबो, खाइबो ऐं पेट भरिबो, तव्हांखे बि ॾेखारिबो। दोस्तों मां KFC खां पोइ हिते चिकन वारे दुकान वटि आयो आहियां ऐं हीउ चिकन हिते पियो आहे। काफ़ी महांगो हुयो लेकिन हाणे काफ़ी सस्तो थी वियो। छोटी बूटी बनाना 315 रुपये है भैया। हैं 315 रुपये।